अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। अवां जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट्स बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताबु आहे दयारे दिल ऐं दास्ताने मुहबत, मुल्क दिल जो मोकिरो जंहिंजो अर्श ज़मी आसण, छोटो फ़क़ीर सांगी। मुसनिफ़ जी.एम. सैयद। छपाईंदड़ फिक्शन हाउस, लाहौर, हैदराबाद, कराची। छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। किस्त 5, फ़सुल पहिरियों, मुहबत जी माहियत। हौसलो हैरत जो आहे न मथे आम, संदी मुहबत माम को परूड़े की न की। शाह। हिन बाब जे सिरे में ॿ लफ़्ज़ कतब आयल आहिनि, हिकु मुहबत ऐं ॿियो माहियत। मुहबत खे इश्क, प्रेम, नीह, दोस्ती, लव अंग्रेज़ी जे नालनि सां बि सॾियो वञे थो। कंहिं बि शइ सां लाड़े या कशिश खे मुहबत सॾियो वञे थो। माहियत 2 अखरनि जो मुरकब लफ़्ज़ आहे, हिकु मां ऐं ॿियो ही, याने ही छा आहे, हिन जी असलियत छा आहे या हिन जी माना कहिड़ी आहे। मुहबत जा मुहरिक जज़्बा हेठियां आहिनि। नंबर 1, जिनसी ख़्वाहिश। नंबर 2, सोबत हमनफ़्सी या दोस्तीअ जी ख़्वाहिश। नंबर 3, हम ख़यालीअ जो जज़्बो। नंबर 4, सुरूर या ख़ुशीअ जो हुसूल। नंबर 5, फ़ाइदो, मदद या परापकारीअ जी तमन्ना। अहले तसव्वुफ़ उनखे 2 क़िस्मनि में विरहायो आहे, हिकु मिजाज़, ॿियो हक़ीक़त। मिजाज़ खे 3 शयुनि सां मनसूब कनि था, हिकु जिस्मानी, ॿियो ज़ाहिरी, टियों फ़ानी। जिस्मानी शयूं उन्हीअ खे चयो वञे थो जे 5 हवासनि जे ज़रिए महसूस थी सघनि, यानी जिन खे अखियुनि सां ॾिसी, कननि सां ॿुधी, वात सां चखी, नक सां सुंघी, हथ सां छुही सघिजे ऐं मकान, ज़बान ऐं असबाब में समाइजी सघनि। ज़ाहिरी शयूं उहे शुमार कयूं वञनि थियूं जे सूरत, सीरत, मुश्तहरी, इक़्तिदार, विसाल, फ़िराक, रकाबत वग़ैरह सां वास्तो रखंदड़ हुजनि। फ़ानी शयूं उहे आहिनि जे अज़ली ऐं अबदी न हुजनि, आर्ज़ी तरह वजूद में अची पैदा थी वरी कुझु वक़्त खां पोइ गुम थी वञनि। हक़ीक़त जोहिरी शयुनि खे सॾियो वञे थो, उहे जे 5 हवासनि ज़रिए मालूम थी न सघनि। ज़मान, मकान, असबाब में समाइजण खां बाला हुजनि, उहे अज़ली, अबदी, दाइमी ऐं क़ाइम बिलज़ात थियनि थियूं। मिजाज़ी मुहबत में हेठियनि क़िस्मनि जी मुहबत शुमार करे सघिजे थी। शख़्स जी मुहबत 1, 2 क़ौम जी मुहबत, 3 इंसान ज़ात जी मुहबत, 4 औरत जी मुहबत, 5 क़ौम जी मुहबत, 6 जिनसी ख़्वाहिश जी कशिश, 7 नाले नामूस जी सद, 8 माल मिल्कियत जी मुहबत, 9 इक़्तिदार सां मुहबत। हक़ीक़ी मुहबत में वरी हेठियूं ॻाल्हियूं शुमार करे सघिजनि थियूं, 1 अल्लाह सां मुहबत, 2 रसूलनि सां मुहबत, 3 मज़हबी अक़ीदनि सां मुहबत, 4 आला उसूलनि सां मुहबत, 5 इल्म सां मुहबत, 6 इश्क जी मुहबत, 7 अमल सालिह सां मुहबत। मिजाज़ी मुहबत जो मुफ़सिल ज़िक्र। मिजाज़ी मुहबत में के ॻाल्हियूं आला ऐं के अदना शुमार कयूं वञनि थियूं। मिजाज़ी मुहबत जूं आला ॻाल्हियूं हेठियूं आहिनि, 1 शख़्सनि जी मुहबत, 2 मुल्क ऐं क़ौम जी मुहबत, 3 इंसान ज़ात जी मुहबत, 4 सूरत जी मुहबत, 5 सीरत जी मुहबत। मिजाज़ी मुहबत जूं अदना ॻाल्हियूं हेठियूं आहिनि। नंबर 1 नाजाइज़ जिनसी ख़्वाहिश। नंबर 2 नाले नामूस जी सद। नंबर 3 माल मिल्कियत जे गॾु करण जी ख़्वाहिश। नंबर 4 इक़्तिदार जी सद। पहिरीं मिजाज़ी मुहबत जे आला ॻाल्हियुनि जो ज़िक्र कंदुसि। नंबर 1 शख़्स जी मुहबत, उहा 3 सबबनि करे पैदा थिए थी। नंबर 1 जिनसी ख़्वाहिश। नंबर 2 हम नफ़्सीअ जी तक़ाज़ा। नंबर 3 हम ख़यालीअ जो ताल्लुक़। नंबर 1 शख़्सी मुहबत जी जिनसी ख़्वाहिश।
माण्हूअ खे हैवान ऐं नातिक ॻाल्हाईंदड़ जानवर सॾियो वञे थो। तंहिं करे जे जबलतूं जानवरनि में रहनि थियूं से हिन में बि आहिनि, जहिड़ो ज़ाल ऐं मुड़ुस जे विच में जिनसी ख़्वाहिश जो पैदा थियणु फितरी तक़ाज़ा आहे। उन जे ज़रिए औलाद पैदा थी, नस्ल पैदा थी ऐं उहे इंसानी जी बका जो ज़रियो बणिजे थो। लेकिन जानवर ऐं इंसान में तफ़ावत उहो आहे त जानवर वक़्ती ख़्वाहिश पूरी करण लाइ बिना संधे सेड़े हलनि था। जहिड़ीअ तरह का खाधे जी शइ ॾिसी यकदमि उनखे बिना तमीज़ जे खाई पेट भरीनि, पाणी पी उञ मारीनि था। अहिड़ीअ तरह जिनसी ख़्वाहिश बि पूरी कनि था, जन लाइ के पाबंदियूं या क़ाइदा कानून वटि न आहिनि। पर इंसान जमायती ज़िंदगीअ जे अमुन, नसुल जी पाकीज़गी, देर पा तालुकात ऐं ज़िंदगीअ में रफ़ीक बनाइण जे सबबनि करे जिनसी ख़्वाहिश जे पूरे करण सां गॾु के दस्तूर, संधा सेड़ा, अख़लाक़ी कानून मुक़ररु करे शादी कनि था त पोइ उन ख़्वाहिश जे पूराईअ खे जाइज़ शुमार कयो वञे थो। नंबर 2, शख़्सी मोहबत में हम नफ़्स जी तक़ाज़ा। इंसान खे वलरनि में रहण वारनि जानवरनि जे गिरोह मां शुमार कयो वञे थो। उन करे उहा संदसि फितरी तक़ाज़ा आहे त हम तबियत ऐं हम नफ़्स साथी ॻोल्हे इंसान ज़िंदगी बसर करे। सगर साथ खां अकेलो रहणु संदसि लाइ क़ैदे तना मिसल आहे। लेकिन चवाणी आहे त माण्हू मिड़े ई न सुहिणा, पखी मिड़े ई न हंज, कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बोई बहार जी छा। तंहिं करे हम नफ़्स हम तबियत साथी ॻोल्हे लहणु ऐं इंसान दोस्ती, मुहबत ऐं प्यार रखणु देर पा ऐं भरोसे जहिड़ो थिए थो। रवाजी तरह जी वाक़फ़ियत ऐं दोस्ती बेभरोसे ऐं आर्ज़ी थिए थी। चूंडियल दोस्ती वण जी थधी छांव में गर्मीअ वक़्तु आराम वठण जी मिसाल आहे। उहे दोस्त ॾुख सुख में हिक ॿिए खे कमु अचनि था, हिक ॿिए जे ऐबनि ऐं कोताहियुनि खे ॾिसी रंग नथा मटाइनि। मंझंदि बर्दाश्त ऐं क़ुर्बानीअ जो मादो पैदा थी वञे थो। शाह लतीफ़ उन लाइ चवे थो त मुंहिंजे मदायुनि जी कल्ह पिरियां पेई, कॾहिं कोसा न थिया ॾुरापो ॾेई, साजन सभेई ढकिय में ढोल ढिलायूं। सुरबर्दो सिंधी। नंबर 3, शख़्सी मोहबत में हम ख़यालीअ जो तालुक। जिनसी तरह बि को माण्हू कोशिश करे ऐं तबियत में ठहिकी अचे, पर जेसी ताईं हम ख़याली पैदा न थी आहे उन वक़्त ताईं लाॻापा पाइदार रही न सघंदा। जिनसी ख़्वाहिश जानवरनि में बि आहे, वलरनि में जानवर बि रही सघनि था, लेकिन माण्हू अशरफुल मख़लूक़ात हुअण करे अकुल ऐं ख़याल जी सिफ़तुनि सां मौसूफ़ आहे। उन करे जेकॾहिं के माण्हू हम ख़याल थियनि था त मंझंदि मामले फ़हमीअ करे इख़्तिलाफ़ पैदा थियण जो घटि इम्कान थिए थो। अज़न सवाइ बाहिमी तबादले ख़याल सां हिक ॿियनि खां तजुर्बो पिराए मालूमात में इज़ाफ़ो आणे सघनि था। शख़्सी कशिश मज़कूरा बालाटनि कारणनि करे पैदा थिए थी। कन खे हिकु सबबु करे, कन खे ॿिनि सबबनि करे थिए थी, पर जे उहा दोस्ती टिनी वसफ़ुनि करे वजूद में अचे थी त उहा निहायत बुलंद ऐं बाला शुमार करे सघिजे थी। अहिड़ी दोस्तीअ लाइ शाइर चयो आहे त ऐन सादत बज़ूर बाज़ू नीस्त ता न बख़ुश्त ख़ुदाए बख़ुशंदा, वेठे जनी वटि ॾुखंदो दूर थिए, तूं तनी सी कट ओॾा अॾे पखड़ा। नंबर 1, शख़्सी मोहबत जा मरहला। शख़्सी मोहबत सदाईं यकसां नथी रहे, उहा मुख़्तलिफ़ दर्जनि मां गुज़रे थी। जीअं माण्हू ॼमण खां पोइ पहिरीं ॿारपण जो ज़मानो गुज़ारे थो, जंहिंजा तजुर्बा, जज़्बा ऐं ख़्याल जुदा थियनि था, जंहिंखे मासूमियत जो नालो ॾिनो वियो आहे। उन में सदूं पैदा न थियूं आहिनि। उन खां पोइ मोहबत जे सफ़र में हिकु अहिड़ो दौरु अचे थो जंहिंखे सने बलूग़ सां तशबीह ॾेई सघिजे थी। उन में तमीज़ पैदा थी, जिनसी ख़्वाहिश, विसाल, फ़िराक, कब्ज़ा वग़ैरह ख़्वाहिश सां मुक़ाबिल थियणो पवे थो। उन खां पोइ मोहबत जो अहिड़ो दौरु अचे थो जंहिंमें फ़ैसिला कुन क़दम खणणा पवनि था। उनखे जवानीअ सां मुशाबत ॾेई सघिजे थी। आख़िर में अहिड़ो दौरु अचेसि थो जंहिंमें तजुर्बे ऐं इल्म जे वधण ऐं सिधनि ख़्वाहिशुनि जे झके थियण करे सदुनि ख़्वाहिशुनि जे झके थियण करे अॻे मुक़ररु कयल क़दरनि में तब्दील अचे थी। उनखे पीर सनी सॾे सघिजे थो। उन खां पोइ शख़्सी मोहबत जी नई जनम वठण जी ज़रूरत थिए थी। जीअं त उन जो मुफ़सिल अहवाल जुदा फ़सलनि में ॾिनो वेंदो,
उन करे हिते एतिरी तशरीह ते इक्तिफ़ा करियां थो। नंबर 2, मुल्क ऐं क़ौम जी मुहबत जो तजुर्बो। मुहबत जॾहिं शख़्सी तजुर्बा तय करे थी त तरक़ी करे नऊं क़दम मुल्क ऐं क़ौम जे दायरे में रखे थी। इश्क खे हर मरहले ऐं मकान में जुदा जुदा मसइलनि खां मुंहुं ऐं मुक़ाबिल थियणो पवे थो, पर जीअं उन जो दाइरो वसी थिए थो तीअं उन जूं जवाबदारियूं, ॾुख सुख ऐं तजुर्बा बि वधीक थियनि था। हेठि मुख़्तसिर तौरु मुल्क ऐं क़ौम जी तशरीह करे पोइ उन सां मुहबत जे दौरान मुख़्तलिफ़ तजुर्बनि जो ज़िक्र कंदुसि। मुल्क जी तशरीह। ईअं त सॼी दुनिया हिकु आहे, पर जाग्राफियाई तौरु के ख़िताए ज़मीन हज़ारनि वरियनि बाद के ख़ुसूसियतूं हासिल करे ख़ासि नाला अख़्तियार कयो वञनि, जिते जा रहाकू उन ई नाले सां जुदा क़ौमूं सॾजनि था, जे ख़ासि ॿोलियुनि, कल्चर, तारीख़ी रिवायात, इक़्तिसादी ऐं सियासी मफ़ाद जूं वारिस बणिजनि थियूं। उन्हनि मुल्कनि जा रहाकू संदन सियासी आज़ादी, इक़्तिसादी ख़ुशहाली ऐं कल्चरल तरक़ीअ लाइ जिदोजहद करे मुल्क में रस्तनि, इमारतुनि, दर्सगाहुनि, तफ़रीगाहुनि, कारखाननि, वापार, इस्पतालुनि वग़ैरह जी तामीर करे महज़िब ऐं तरक़ी याफ़्ता थियो वञनि। क़ौम जी तशरीह। मुख़्तलिफ़ जाग्राफियाई ख़ितनि में हज़ारे वरियनि जे मेलाप बाद क़ौमूं ठहनि थियूं, जन जा माण्हू असल में मुख़्तलिफ़ क़बीलनि, नस्लनि, ज़ुबाननि, रिवायात, ॾंद कथाउनि, दस्तूरनि जा हामिल थियनि था। से आहिस्ते आहिस्ते थी हिकु ज़ुबान, गॾियल रिवायात, हिकु कल्चर ऐं दस्तूर ठाहे क़ौमी यकजहती ऐं असबियत हासिल करे वञनि था, जिन खे क़ौमूं सॾियो वञे थो, जन जा मजमूई सियासी ऐं इक़्तिसादी मफ़ाद यकसां थियनि था। अहिड़ीअ तरह मुल्क ऐं क़ौम जी मुहबत जो मतिलबु उहो थिए थो त माण्हू उन ख़िताए ज़मीन जंहिंमें ॼाओ निपनु हुजे ऐं जिते दफ़न थियणो अथसि जी तरक़ी ऐं तामीर लाइ कोशिशि करे ऐं जन माण्हुनि में रहे ऐं जा ॿोली ॻाल्हाए तन माण्हुनि जी भलाई ऐं बहितरीअ लाइ पाण पतोड़े। मसलन असांजो वतन सिंध आहे, उन में रहाकू माण्हू सिंधी क़ौम आहिनि, ज़ुबान सिंधी अथऊं, कल्चर सिंधी रखूं था, रिवायत सिंधी अथऊं, पैगाम सिंधी आहे, सिंध जी शानदार माज़ीअ जी ख़बर अथऊं, मौजूदा पस्त पियल हाल जो पतो अथऊं ऐं उन जे रोशन मुस्तक़बिल बनाइण जो इरादो रखूं था। अहिड़ी हालत में असां क़ौम परस सिंधी ऐं सिंध क़ौम जा आशिक़ सॾाए सघूं था। मुहाजिर पंजाबी मुस्तक़िल मफ़ाद उन जा गासिब आहिनि, असां में के दोदा आहिनि त के चनेसर आहिनि, सिंधियुनि में के ख़ामियूं आहिनि जन खे दूरि करण लाइ कोशिशि करणी अथऊं, सिंधियुनि जे इख़्तिलाफ़नि खे कढणो आहे, संदन ख़ूबियुनि खे तक़वियत वठाइणी आहे। सिंधी क़ौम में हेठियूं ख़ामियूं आहिनि। क़बाइली ज़िंदगी पूरी तरह न टुटी आहे, बदअमनी, बाहिमी इख़्तिलाफ़, जहालत ऐं बदरसूम हलिया अचनि था। सही क़ौमी शऊर पैदा थी क़ौमी असबियत ऐं हम जिनसियत पैदा न थी सघिया आहिनि। मथां तबिके जे ख़ुदि तलबीअ ऐं बाहिमी इख़्तिलाफ़ क़ौमी कमज़ोरीअ जो बाहिस बणिया आहिनि। सदन अहसास कमतरी बुज़दिलीअ जी सूरत अख़्तियार कई आहे। वहम परस्तीअ में फाथल हुअण करे अवाम अञा ताईं पीर, मुला ऐं वॾेरनि जो मुहताज रहंदो अचे। सिंधुनि में इख़्तिलाफ़ जा मुख्य कारण माल, ज़ालुनि जी चोरियुनि ऐं अगवा करे पैदा थींदड़ इख़्तिलाफ़, ज़मीन जी मालिकी, कब्ज़े, पाणीअ जी विरासत करे इख़्तिलाफ़, ज़मींदारनि ऐं सियासतनि जा मुख़्तलिफ़ असबाब करे इख़्तिलाफ़, पीरनि जा हिक ॿियनि सां असर रसूख़ ऐं बाहिमी तासुब करे इख़्तिलाफ़, मुलनि ऐं मोलियुनि जा अक़ीदा, शख़्सी तसुब, पोइ लॻनि करे इख़्तिलाफ़, मुख़्तलिफ़ क़बीलनि जे विच में ज़मीन चोरियुनि, फ़सादनि, खूननि ऐं ज़ालुनि तां इख़्तिलाफ़, शहरी ऐं ॻोठाणनि माण्हुनि जे विच में इक़्तिसादी नाबराबरीअ करे इख़्तिलाफ़, कामोरे क्लास ऐं आम पब्लिक जे विच में मुख़्तलिफ़ सबबनि करे इख़्तिलाफ़, ॿाहिरां आयल माण्हुनि जी मकानी माण्हुनि ते सियासी तसलुत, इक़्तिसादी इस्तेसाल ऐं कल्चरल ग़लबी क़ाइमु करण करे इख़्तिलाफ़। सिंधियुनि जूं ख़ूबियूं सादा मिज़ाजीअ करे वफ़ादारी, बेज़रन ऐं कम आज़ाद पॉलिसी, हया ऐं अदब, महिमान नवाज़ी, मुहबत ऐं रवादारी जो जज़्बो। मज़कूरा बाला ख़ामियुनि ऐं इख़्तिलाफ़नि जे दूरि करण ऐं ख़ूबियुनि खे
तक़वियत वठाइण लाइ सिदके दिलि सां कमु कंदे माण्हू मुल्क ऐं क़ौम सां मुहबत जो अमली सबूत ॾेई सघे थो। इंसान ज़ात जी मुहबत। मिजाजी दुनिया में शख़्सी मुहबत जो दर्जो इब्तिदाई तालीम जे मिसल आहे। उतां तरक़ी करे जॾहिं माण्हू क़ौमी मुहबत जे दर्जे ते अचे थो त मुहबत जी इब्तिदाई ऐं सानवी दर्स खे पूरो करे प्रेम जे कॉलेज में दाख़िल थियो आहे, पर उहा तालीम बि मुकमिल न चइजे जेसीं ताईं उतां तरक़ी करे माण्हू इंसान ज़ात जी मुहबत सां पाण खे न सींगारियो आहे। उहो मिजाजी मुहबत जो आला दर्जो आहे जंहिंखे यूनिवर्सिटीअ जी तालीम सां मुशाबत ॾेई सघिजे थी। उहा क़ौमी मुहबत जा इंसान ज़ात जी मजमूई फलाह ऐं बहबूदीअ जे राह में रुकावट बणिजे, जा हिकु क़ौम खे ॿीअ जे ख़िलाफ़ु करे या जंहिंमें ताक़तवर क़ौम कमज़ोर ते सियासी तसलुत, इक़्तिसादी इस्तिसाल ऐं कल्चरल ग़लबो क़ाइमु करे, उहा रूह मुहबत जे ख़िलाफ़ु सॾिबी। पोइ खणी साम्राजी उन तसलुत खे कहिड़नि बि ख़ूबसूरत नज़रियनि या अक़ीदनि सां मलबूस करे जाइज़ करार ॾियनि। हिन वक़्तु दुनिया में बदअमनीअ जा बाइस हेठियां आहिनि। फ़र्दनि जा ख़ुदि मतलबीअ करे बाहिमी इख़्तिलाफ़ ऐं दुश्मनियूं, हिकिड़ियुनि क़ौमुनि जो ॿियनि क़ौमुनि ते तसलुत ऐं ग़लबो, हिकिड़नि तबिक़नि ते ॿियनि तबिक़नि जो इस्तिहसाल। जहिड़े तरह शख़्सी मुहबत ॿिनि माण्हुनि में इतिहाद आणे खेनि यकजान दो कालब बनाए थी, अहिड़ीअ तरह क़ौम में यकजहती ऐं इतिहाद आणण लाइ क़ौमी मुहबत जे नशे में मदहोश थियणु ज़रूरी आहे। साॻी ॻाल्हि इतिहाद इंसानी लाइ बि ज़रूरी आहे। दरवेशनि मुहबत खे इंसान ज़ात जे हर मर्ज़ जो इलाजु सम्झो आहे। मर्ज़ जे इलाज खां अॻु जी तशख़ीस ज़रूरी आहे। जेकॾहिं अव्हां ग़ौर करे ॾिसंदा, सिंधी क़ौम जी ख़ुदशनासी, इतिहाद, आज़ादी ऐं तरक़ीअ जे राह में अव्हांखे हेठियूं ॻाल्हियूं नुक़सानकार ॾिसण में ईंदियूं। नंबर 1, मुस्लमाननि जी जुदागाना क़ौम जो नज़रियो। नंबर 2, पाकिस्तान जो वजूद। नंबर 3, मुहाजर पंजाबी मुस्तक़िल मफ़ाद जो साम्राज्य। नंबर 4, मज़हबी निज़ाम हुकूमत। नंबर 5, सरमाएदाराना निज़ाम। नंबर 6, फ़स्ताई नज़रियत सियासत। फ़स्ताई नज़रियाए सियासत। जेसीं ताईं उन्हनि मर्ज़नि खे दूर न कयो वियो आहे, सिंधी क़ौम जो दरख़्त बारवार न थींदो। उन लाइ सिंधियुनि खे हेठियूं ॻाल्हियूं इलाज तौरु कतब आणियूं पवंदियूं। नंबर 1, बक़ाए बाहिमीअ जो जज़्बो। नंबर 2, रवादारीअ जो जज़्बो। नंबर 3, परापकारीअ जो जज़्बो। नंबर 4, शख़्सनि जो क़ौम जी बहितरीअ लाइ क़ुर्बानीअ जो मादो। नंबर 4, सूरत जी मुहबत। मिजाज में सूरत या शकिल जी मुहबत खे ख़ासि मक़ाम हासिल आहे। ख़ूबसूरती हुस्न आहे। अरबी मक़ोलो आहे त इन अल्लाह जमील वहिबुल जमाल, यानी अल्लाह पाण हसीन आहे, तंहिं करे हुस्न पसंदि करे थो। उहो हुस्न जो जलवो हर जाइ परतो ॾेखारे थो। अफ़राद, क़ौम, इंसान ज़ात में जुदा जुदा हुस्न जा निशान मौजूदु आहिनि। ज़ाहिरी ख़ूबसूरती हिकु क़िस्म ते मबनी न आहे। मिजाजी ख़ूबसूरती मुल्क जी ख़ूबसूरतीअ जो कलमी नक्श निगार रखे थी। उन जी मुख़्तसर तशरीह हेठि ॾिजे थी। नंबर 1, शख़्सी हुस्न जो नक्श निगार। नंबर 2, क़ौमी हुस्न जूं सिफ़तूं। नंबर 3, इंसानी हुस्न जो दायरा। नंबर 3, इंसानी हुस्न जो दायराए वसत ऐं बरतरी। नंबर 1, शख़्सी हुस्न जो नक्श निगार। उन जी तशरीह कंदे शाइरनि, अदीबनि, आशिक़नि, माशूक़नि जे क़द, बुत, अखियुनि, गलनि, खाॾी, ॾंदनि, ज़ुल्फ़नि, सीने, कमर वग़ैरह खे उन नक्शे निगार में शामिल कयो आहे। मतलूब जी रफ़्तार ऐं गुफ़्तार बि उन में शामिल आहे। जीअं त उन्हनि जो मुफ़सिल ज़िक्र ईंदड़ फ़सलनि में कयो वेंदो, उन करे ज़्यादा हिते बयानु नथो कजे। नंबर 2, क़ौमी हुस्न जूं सिफ़तूं। जी हर माण्हूअ जी ख़ासि नक्श निगार आशिक़नि खे गर्विदा बनाइण लाइ कशिश रखनि थियूं, उन वांगुरु हर क़ौम में के ख़ुसूसियतूं थियनि थियूं जिन खे क़ौमी किरदार जे नाले सां सॾियो वञे थो। मसलन, मूं सिंधी क़ौम जे इश्क में मंझसि हेठियूं ख़ूबियूं ॾिठियूं आहिनि। नंबर 1, वफ़ादारी। नंबर 2, कम आज़ारी। नंबर 3, महिमान नवाज़ी। नंबर 4, हया ऐं अदब। नंबर 5, रवादारी। नंबर 6, गैरत। नंबर 7, पैगाम मुहबत ऐं अमन। सिंधी आशिक़ जो उहो फ़र्ज़ु थी पवे थो त पंहिंजे माशूक़ा सिंधी क़ौम जी मज़कूरा बाला ख़ूबियुनि खे उजागर करे मुआशिरे जे इतिहाद, अमन ऐं तरक़ीअ लाइ कतब आणे,
तालिब खे हर मंज़िल ते सही ऐं ग़लति जी तमीज़ करणु लाज़मी आहे। जहिड़ीअ तरह सां सिर्फ़ु ज़ाहिरी ख़ूबसूरतीअ ते मोहिजी माण्हू कनि बेवफ़ा इख़लाक़ खां किरियल शख़्सनि जे प्यार में धोखो खाई तजुर्बे खां पोइ पछताइनि था, अहिड़ीअ तरह क़ौमुनि में कनि ग़लति ऐं धोखे जे ख़ुसूसियतुनि में भुलिजी उनखे हक़ीक़ी सम्झी नुक़सानु सहनि था। जीअं हिटलर जर्मन क़ौम खे दुनिया जी चूंडियल क़ौम करार ॾेई नक्शे जे नज़रियाए मर्द कामिल जे मातहत जंगियूं कराए तबाहीअ जो कारण बणायो, तीअं हिते बरे सगीर हिंद में मुस्लिम क़ौम खे चूंडियल सम्झी अलामा इक़बाल जे नो ईजाद फ़लसफ़े जे बुनियाद ते मुल्क खे विराए टुकड़ा टुकड़ा करायो वियो, जंहिं करे लखा माण्हू क़त्ल थिया, किरोड़ा मुल्क बदर थिया, अरबाहा जाइदाद जी तबाही थी। उन ई नज़रिए जे बुनियाद ते हिंदुनि ऐं मुस्लमाननि में नफ़रत फैलाई वई। उन ई नज़रिए जे आधार ते अॼुकल्ह सिंधी, बलोच ऐं पठाण जी क़ौमियतुनि जे वजूद खां इनकार कयो वञे थो, जंहिं करे सिंध जे शीदाइन खे नज़रिया पाकिस्तान फ़स्ताई तर्ज़ हुकूमत मज़हबी निज़ाम हुकूमत खां नफ़रत पैदा थींदी वञे थी। तंहिं करे मुल्क ऐं क़ौम जूं ख़ूबियूं उन्हनि ॻाल्हियुनि खे सम्झणु घुरिजनि जन मां मुल्क ऐं क़ौम में फलाह ऐं बहबूदी, इतिहाद ऐं अमन पैदा थींदो हुजे, ऐं न उहे ॻाल्हियूं जे मंझंदि नफ़रत, निफ़ाक़, धारियुनि जी ग़ुलामी अॻियां सिर झुकाइणु, पंहिंजी ज़ुबान, तहज़ीब, क़दीम रिवायत जी नफ़ी थींदी हुजे। इंसान ज़ात जे हुस्न जी मुहबत। इंसान ज़ात जी मुहबत जी कसवटी उहा थी सघे थी त शेख सादीअ जे चवण मुताबिक़ बनी आदम ऐज़ाए यके दीगरा के दरे आफ़री नश ज़यक जोहरे अंद, अगर यके उज़वाए बदर्द आवर्द रोज़गार हमा अज़ोहारा नमा करार। माना जुमिले इंसान हिक ॿिए जा उज़वा आहिनि, छाकाणि त बुनियादी तरह साॻे जोहर मां ठहियल आहिनि। उन वांगुरु जेकॾहिं हिक उज़वे खे दर्द थो रसे त जुमिले उज़वा दर्द करणु लॻनि था। तंहिं करे इंसान ज़ात जी मुहबत तॾहिं हासिल थी सघंदी जॾहिं हर हिकु क़ौम उन जे मरकज़ी नुक़्ते खे मदेनज़र रखी पंहिंजे क़ौमी मफ़ाद खे मजमूई नफ़े ख़ातिर कनि हदुनि अंदरि रखंदे अॼुकल्ह उन लाइ 5 शेला नाले उसूल ठाहे राह हमवार कई वई आहे। 5 शेला जा उसूल। नंबर 1, नॉन एग्रेशन, अण अगराई, ज़ोर ज़बरदस्तीअ जी पॉलिसीअ खे छॾे सभु मसइला बाहिमी गुफ़्तगू ऐं अक़वाम मुतहिदा जे मारिफत फ़ैसिला कराइजनि। नंबर 2, सभिनी क़ौमुनि जे हक़ ख़ुदि अख़्तियारीअ जे उसूल खे क़बूल कजे, यानी हर उहा क़ौम जा जदीद क़ौमी नज़रिया मुताबिक़ क़ौम सॾण जी हक़दार हुजे, उन जे अवाम खे हक़ ख़ुदि इरादी ॾिनी वञे। कंहिं बि ताक़तवर क़ौम खे ॿी क़ौम जी आज़ादी सल्ब करण जो हक़ न आहे। नंबर 3, कोऑपरेशन, बाहिमी तावन, सभिनी मुल्कनि खे हिक ॿिए सां मदद करणु घुरिजे जीअं पोइते पियल मुल्क तरक़ी करे सघनि ऐं साम्राजी तसलुत हेठि आयल मुल्क आज़ाद थी सघनि। नंबर 4, नॉन इंटरफेरेंस, ॿियनि मुल्कनि जे घरू मामलनि में दस्त अंदाज़ी न कजे जंहिं करे झगड़ा ऐं जंगियूं थियनि थियूं। नंबर 5, को एग्ज़िस्टेंस, बक़ाए बाहिमी, जंहिं मूजिबि मुख़्तलिफ़ नज़रियनि क़ौमुनि ऐं मुल्कनि जो बावजूदु इख़्तिलाफ़नि जे हिक ॿिए सां रवादाराना सुलूक क़ाइमु रखियो वञे थो। को बि नज़रियो कंहिंजे मथां ज़ोरीअ मढ़ियो नथो वञे। उन मक़ासिद जे हल करण जो ज़िम्मो अक़वाम मुतहिदा ते हुअणु घुरिबो हो, पर ॾिसण में ईअं पियो अचे त अक़वाम मुतहिदा वरी ताक़तुनि जे राय ख़िलाफ़ कमु करण जी ताक़त नथी रखे, जहिड़ोकि अमेरिकन हुकूमत वियतनाम, लाओस, कोरिया ऐं ज़ोरीअ संदसि अवामी राय ख़िलाफ़ पंहिंजी पसंदीदा गिरोहनि जो तसलुत क़ाइमु करण लाइ खून रेज़ी करे रही आहे, पर कंहिंखे मजाल न आहे जो उनखे रोके सघे। मग़रिबी मुल्कनि इसराइल खे हिकु ख़िताए ज़मीन ते मुसलत कयो ऐं अमेरिका उनखे संदसि साम्राजी मफ़ाद ख़ातिर ताक़तवर बनाए रहियो आहे। उन करे इन अरबनि जा वधीक टुकड़ा फ़तह करे उन्हनि ते कब्ज़ो कयो आहे। दुनिया इनखे उन जे कब्ज़े खां ख़ाली कराइण लाइ मजबूर आहे। अफ्रीका में पोर्चुगाल, ॾखण अफ्रीका जा गोरा, रोडेशिया जा सफ़ेद फार्म रहाकू मग़रिबी मुल्कनि जे आधार ते कसरत तादाद कारण बाशिंदनि ते संदन तसलुत रखी इस्तेहसाल करे रहिया आहिनि, पर
अक़वाम मुतहिदा कुझु दाद रसी न करे सघी आहे। नंबर 4, हिते बरे सगीर हिंद ऐं अंग्रेज़नि जी साम्राजी गिरोह मुस्लिम अक़लियत वारनि सूबनि ऐं पंजाब जी मुस्तक़िल मफ़ाद जे नफ़े ख़ातिर ॿिनि क़ौमुनि जी ग़लति नज़रिए जे बुनियाद ते मुल्क खे विराए टुकरा कयो ऐं नई विरायल मुल्क पाकिस्तान खे मुहाजिर पंजाबी मुस्तक़िल मफ़ाद जी तसलुत हेठि रखियो आहे। हिन वक़्त में अमेरिका ऐं चीन बावजूदि संदनि वॾियुनि दावाउनि जे उन तसलुत खे क़ाइमु रखण लाइ मदद ॾेई रहिया आहिनि। बांग्लादेश वॾियुनि मुसीबतुनि बर्दाश्त करण बाद जुदा थी वियो आहे, लेकिन सिंध बलोचिस्तान ऐं पख्तून एराज़ियूं उन ज़ुल्म ऐं तशदुद जो अञा ताईं शिकार थी रहियूं आहिनि। इंसान ज़ात जी मुहबत तॾहिं सर अंजाम थींदी जॾहिं उन में मज़लूम माण्हुनि जो दादु थी सघे ऐं माण्हुनि जी सियासी मसावात, इक़्तिसादी बराबरी, सियासी आज़ादीअ जे हुसूल लाइ मदद कई वञे ऐं मुल्कनि में जमहूरी हुकूमतुनि जो दाइरो क़ाइमु थिए। नंबर 5, सीरत जी मुहबत। मिजाजी मुल्क में पसंदीदा शइ जी सीरत ऐं इख़्लाक़ जी सोबत खे वॾो दर्जो ॾिनल आहे। उन में निहायत ख़बरदारीअ सां कमु वठिणो आहे। बाज़े माण्हू वफ़ूर मुहबत में अवगुणनि खे गुण सम्झो वेहनि था, उन करे गुणनि ऐं अवगुणनि जे विच में तमीज़ करण लाइ कसवटियूं मुक़ररु करणियूं पवंदियूं। उन सीरत जी मुहबत जो इतलाक़ बि मिजाज़ जे टिनी मरहलनि सां थिए थो, जहिड़ो शख़्सी सीरत, क़ौमी सीरत, बैनुल अक़वामी सीरत। हेठि उन मां हर हिक ते मुख़्तसिर रोशनी विझंदुसि। नंबर 1, शख़्सी सीरत। माण्हुनि जी सूरत जेसी ताईं सीरत इख़्लाक़ सां मुज़यन न आहे त उन जी मुहबत ग़लति, गैर यकीनी, नुक़सानकार ऐं धोखो ॾींदड़ थिए थी, जंहिंजो वधीक ज़िक्र नाजाइज़ जिनसी ख़्वाहिश, नाम नामूस जी सद, माल मिल्कियत जी तमन्ना ऐं इक़्तिदार जी ख़्वाहिश जे सिरनि हेठि बयानु कंदुसि। हिते ही चवणु काफ़ी थींदो त सिफ़ाती दुनिया दिलपज़ीर आहे, उन में केई ॻाढ़ा गुल पखिड़िया पिया आहिनि। उन करे सिर्फ़ु ज़ाहिरी सूरत ते मोहिजी उन जी इख़्लाक़ जाचण खां सवाइ मुहबत करण में धोखे खाइण जो अंदेशो आहे। उहे इख़्लाक़ी सिफ़तूं आहिनि जे ज़ाहिरी सूरत खे पाइदार ऐं अमुल बणाइनि थियूं। मुंहिंजे नज़र में उहे हेठियूं थी सघनि थियूं। नंबर 1, हया ऐं अदब। नंबर 2, वफ़ादारी। नंबर 3, क़ुर्बानीअ जो मादो। नंबर 4, सादगी। नंबर 5, न्याज़। बहितर आहे त उन्हनि सिफ़तुनि जी मुख़्तसिर तशरीह कयां। नंबर 1, हया ऐं अदब। उन जी माना उहा थींदी त मतलूबा माण्हू पाक दामन, उथण वेहण जी फज़ीलत, ॻाल्हाइण जी सलीक़े वारो, ज़ाहिरी तसना खां आज़ादु, साफ़ दिलि, निगाह में शर्मीलो, मासूम तबियत, थोरो ॻाल्हायो हुजे। नंबर 2, वफ़ादारी। उन सिफ़त वारो माण्हू एतमाद जोॻो, धोखो न ॾींदड़, साहिब इख़्लाक़, सोच सम्झ बाद वाइदा कंदड़ या दोस्ती रखंदड़ हुजे। तलूं मिज़ाज न पर मुस्तक़िल मिज़ाज हुजे, ज़िंदगीअ में संजीदा, अहले दिल, इंसानी आला क़दरुनि जो हामिल हूंदो आहे। नंबर 3, क़ुर्बानीअ जो मादो। मुहबत जी दुनिया सौदागर वारी न आहे, हिन में ॾे वठि न थींदी आहे। चवणी आहे पंहिंजी तोड़ निभाए उन जी ओ ॼाणे। जो जज़्बो रखिणो आहे उन में दरगुज़र करणु, ग़लतियूं माफ़ करणु, ऐब न उपटणु, सखा जो भंडार रहणु, इंसानी हमदर्दी, इख़्लाक़, नरम दिली, नेक गुमानीअ जो सिफ़तूं ज़रूरी आहिनि। उन में पाण विञाए ॿिए जो भलो करणो पवे थो। नंबर 4, सादगी। सादगी वॾे में वॾो हुस्न आहे, तसनाए निमाश कबाहत आहे। सादगी फितरत जी ॾात आहे, तसनाए निमाश ऐबनि जो लिकाइण आहे। शाह लतीफ़ हुन जो मारूईअ जी ज़ुबान सां हेठीअ तरह इज़हार करे थो। जहिड़ी आयसि जीअं जे तहिड़ी वञा तन ॾे, त लालाई जा लतीफ़ चए कर मंदन उठा मींहं। जहिड़ी आयसि जीअं जे तहिड़ी वञा तन ॾे, त लालाई जा लतीफ़ चए कर मुंदन उठा मींहं। वरी शाह साहिब ज़ाहिरी निमाइश खे निदण लाइ चवे थो त मणीअ ते मोहिजी हारी ॻेड़ हार, कोड़े कया केतिरा उन ख़र ख़्वार, भरे वियो भुतार आई ॾों डुहाग जो। वरी चवे थो
भेली भुलाए पसी चट चरी थी। नंबर 5 न्याज़। माशूक उस्ताद आहे, आशिक शागिर्द। माशूक इमाम आहे, आशिक मुक़्तदी। माशूक मुर्शिद आहे, आशिक मुरीद। माशूक माबूद आहे, आशिक आबिद आहे। माशूक शमा आहे, आशिक परवानो। माशूक हिकु थिए थो, आशिक हज़ार। तंहिं करे माशूक जो हमा सिफ़त मौसूफ़ हुअणु लाज़मी आहे। वॾे में वॾी सिफ़त न्याज़ ऐं तवाज़ आहे। शाह साईं उन जी तारीफ़ हिन तरह करे थो, नूरीअ जे न्याज़ जो अजब अजल होए, समूह सर सभिनि में मोरछियो सोए, अचो उभियुनि पोइ हुजत भॻी राणीअ। पारसीअ में चवणी आहे त तवाज़ ज़ गर्दने फराज़ा न कोसत, गदागर तवाज़े कुंद खोई ओसत। माना तवाज़ जो वॾनि माण्हुनि में हुअणु ज़रूरी आहे, गदागर जो त उहो पेशो आहे। शमा बि जॾहिं ॿरे थी त परवानो पाण जलाए थो। फ़ख़्र वॾाई सफ़ला मिज़ाजनि खे सूंहे थो, मेवे सां भरियल शाख हेठि निमियल हूंदी आहे। नूरी जाम तमाचीअ खे उन करे नवाज़ियो हो जो हिन जे मन में गेरब ऐं गाह कोन हो। शख़्सी मोहबत जा मक़सद पाइदार दोस्ती, रफ़ाक़त, बाहिमी ताउन ऐं हिक ॿिए खां सबक़ पिराइण थियनि था। लेकिन जॾहिं माण्हू बिना तमीज़ जे सिर्फ़ु ज़ाहिरी शकिल शबाहत ते मोहिजी मोहबत करणु लॻे थो त मथे ज़िक्र कयल चारई मक़सद हासिल थी न सघंदा। सूरत घणो सुहिणा पर टाणा संदन टूअ, रेलो ॾेई रूह जो खाए सो खामी मरे। शाह लतीफ़। सीरत के हम गुलाम हैं, सूरत हुई तो क्या, सुर्खो सफ़ेद मिट्टी के मूरत हुई तो क्या। नंबर 1 नाजायज़ जिनसी ख्वाहिश। नंबर 2 आरजी ख़ुशी। नंबर 3 कब्ज़े जी ख्वाहिश करे मोहबत पाइदार थी न सघंदी। शख़्सी मोहबत खे पाक साफ़ रखण ऐं पाक बनाइण लाइ मज़कूरा बाला टिनि ॻाल्हियुनि ते हेठियां तरह दुरुस्त करे सघिजे थो। 1 जिनसी ख्वाहिश खे हदुनि में रखण लाइ सोसाइटीअ खे क़ाइदनि ऐं दस्तूरनि जे ताबे बनाइणु ज़रूरी आहे। नंबर 2 आरज़ी ख़ुशी जी बका हैसियत नापाइदार महसूस करे उनखे दाइमी ख़ुशीअ जे हुसूल लाइ क़ुर्बान करणु सिखिजे। नंबर 3 कब्ज़े जी ख्वाहिश। माशूक सिर्फ़ु जिस्म न आहे, माशूक सिर्फ़ु जिस्म न आहे पर रूह बि आहे। रूह जी रज़ामंदी खां सवाइ जिस्म राम थी नथो सघे। कब्ज़े जी ख्वाहिश मां तशद्दुद जी बोई अचे थी। ख्वाजा हाफ़िज़ फरमाए थो, अनका शिकार कस नशूद दा बाज़े चैन के ऐन जा हमेशा दी दस्त अस्त दामेरा। माना अनका नामालूम शइ शिकार न थींदी आहे, उन लाइ दाम पखेड़णु बेसूद आहे। नंबर 2 क़ौमी सीरत। जहिड़ीअ तरह फ़र्दनि में के ख़ुसूसियतूं थियनि थियूं, अहिड़ीअ तरह क़ौमुनि में बि के ख़ुसूसियतूं थियनि थियूं जिन खे तकियत वठाइण सां उहो अंदरूनी तोड़े बैरूनी इतिहाद, अमन ऐं तरक़ी हासिल करे सघनि थियूं। क़ौमुनि लाइ जे इख़लाक़ी कानून कारामद थी सघनि था, से मुंहिंजे नज़र में हेठियनि 2 भाॻनि में विराए सघजनि था। क़ौम जे अंदरूनी इतिहाद, अमन ऐं तरक़ीअ लाइ के उसूल, क़ौम जी बैरूनी तालुकात लाइ के बुनियादी उसूल। क़ौम जा अंदरूनी मामिला। मुंहिंजी नज़र में सिंधियुनि जी यकजहती ऐं इतिहाद, अमन अमान, इस्लाह, तरक़ीअ लाइ हेठियूं ॻाल्हियूं ज़रूरी आहिनि। नंबर 1 बक़ाए बाहमी जो जज़्बो। नंबर 2 परापकारीअ जो जज़्बो। नंबर 3 रवादारीअ जो जज़्बो। नंबर 4 बाहिमी ताउन जो जज़्बो। नंबर 5 अदम तशद्दुद जो जज़्बो। हेठां मज़कूरा बाला ॻाल्हियुनि जी मुख़्तसर तशरीह करियां थो। बक़ाए बाहिमीअ जो जज़्बो दुनिया जे ॿियनि मुल्कनि वांगुरु सिंध में बि मुख़्तलिफ़ तबियतुनि, मज़हबी अक़ीदनि, मफ़ादनि, रिवायात, सियासी नज़रियनि ऐं नसुलनि जा माण्हू रहनि था। क़ौमी यकजहतीअ जी तक़ाज़ा उहा रहे थी त सभु माण्हू मुतहद थी हिकु क़ौमी कालब में समाजी मजमूई मफ़ाद लाइ कोशान रहनि। उन लाइ दुनिया में 2 तरीक़ाकार मुरविज आहिनि के मज़बूत तबियत, तबक़ाती मफ़ाद, मज़हबी अक़ीदनि, रिवायात, सियासी नज़रियनि ऐं क़बीलनि जा माण्हू मुख़्तलिफ़ तरीक़नि सां जिन में प्रचार
इख़लाक़ हुस्ना तशद्दुद वग़ैरह अची वञनि था, ॿियनि माण्हुनि खे पंहिंजो हम ख़्याल ऐं हम अमल बनाए क़ौमी यकजहतीअ लाइ मैदान हमवार कनि था। ॿियो तरीक़ो उहो आहे त रवादारीअ खे मलूज़ रखी सभिनी तबियतुनि तबक़ाती मफ़ाद मज़हबी अक़ीदनि रिवायात सियासी नज़रियनि ऐं क़बीलनि जे माण्हुनि सां बक़ाए बाहिमीअ जे उसूल ते गॾिजी गुज़ारिजे ऐं कसरस खाई गॾियल मफ़ाद लाइ कमु कजे। दुनिया जे अक्सर मुल्कनि क़ौमुनि मज़हबी अक़ीदनि वग़ैरह जे माण्हुनि पहिरें तरीक़े खे आज़माए ॾिठो आहे, लेकिन उन मां ख़ातिर ख़्वाह नतीजो न निकितो आहे। जीअं पोइ तीअं ज़्यादा निफ़ाक़ वधंदो वञे थो। 1300 वरी अॻे क़ुरान में हुकुम आयो त लकुम दीनुकुम वलिय दीन, माना हर हिक खे पंहिंजनि ख़्याल रखण जी इजाज़त आहे। जंहिंखे मग़रिबी मुल्कनि हिन वक़्तु बक़ाए बाहिमीअ जे नाले सां सॾे उन ते अमल दरामद करणु शुरू कयो आहे। असांजे मथां नओं आयल हुक्मरान गिरोह पंहिंजी ख़ुदि साख्ता नज़रिया पाकिस्तान, ग़लति मज़हबी अक़ाइद, फ़स्ताई नज़रिया सियासत ज़रिए मुसलत थी असांजे हज़ारा सालनि जे क़ौमी वजूद, मज़हबी अक़ाइद, सियासी ऐं इक़्तिसादी मफ़ाद खे नुक़सानु पहुचाइणु घुरे थो। असांखे आर्ज़ी तरह नुक़सान बराबरि पहुची रहिया आहिनि, पर संदन उहे कोशिशूं कामयाबु न थींदियूं, बल्कि उन ते ज़ोर ॾियण करे मुर्गो बांग्लादेश वांगुरु सिंधी बि पाकिस्तान खां ॿाहिरि निकिरी वेंदा। सिंध जे असली बाशिंदनि खे बि बक़ाए बाहिमीअ जे ज़िक्र कयल नमूने ते हलण मां फ़ाइदो हासिलु थियणो आहे। इन करे ई क़ौमी यकजहती हासिलु थी सघंदी। नंबर 2, परोपकारीअ जो जज़्बो। को बि घर या का बि क़ौम यकजहती ऐं इतिहाद हासिलु करे न सघंदा जेसीं ताईं उन्हनि जे भातियुनि या अफ़राद ख़ुदि मतलबी छॾे मजमूई मफ़ाद लाइ ईसार ऐं परोपकारीअ जो जज़्बो पैदा न कयो आहे। क़ौमी इतिहाद जो राज़ अफ़राद जी मजमूई मफ़ाद लाइ ख़ुदि मतलबीअ खे तर्क करण में समायल आहे। जेसीं ताईं सिंध जा आशिक़ घणा न थिया आहिनि, उन जज़्बे जो पैदा थियणु मुश्किल आहे। मग़रिबी मुल्कनि में आहिस्ते आहिस्ते थी शख़्सी ख़ुदि मतलबी घटि थींदी वञे। हाणे मुआशी क्लासनि, नज़रियनि ऐं सियासी गिरोहनि में मुआशिरो विराइजी वियो आहे, लेकिन हिते पाकिस्तान में बरे सग़ीर जे विरहाङे बाद ख़ुदि मतलबी उन ई हद ते वञी पहुती आहे जो हर को माण्हू पाण खे शाहूकार बणाइणु, इक़्तिदार हासिलु करणु ऐं ॿिए ते तसलुत क़ाइमु करण लाइ कोशियान नज़र अचे थो। माण्हुनि जो इख़लाक़ घणे क़दुरु हेठि किरी पियो आहे जो हिकु शयुनि में मिलावट, ॿियो चोरबाज़ारी, टियों सिमगल करणु, 4 घणे मुनाफ़िक़ोरी, 5 इस्तेसाल, 6 फहशकारी आम जाम थी पिया आहिनि। ॿाहिरां आयल हज़रात संदन मज़कूरा बाला हरकतुनि जे जवाज़ में सियासी तसलुत क़ाइमु रखणु, इक़्तिसादी इस्तेसाल, कल्चर ग़लबी क़ाइमु रखण लाइ मज़हब ऐं फ़लसफ़े जी ग़लति तशरीह कनि था। नंबर 3, रवादारीअ जो जज़्बो। ॿियो उसूल जो क़ौमी यकजहती अमन ऐं तरक़ीअ लाइ कारआमद थिए थो, सो तअसुब कढी रवादारी अख़्तियार करण जो आहे। सिंध मां मज़हबी तअसुब खे सूफ़ियुनि घणो घटाए छॾियो हो, पर ख़िलाफ़त वक़्तु पैन इस्लामिज़म जे नज़रिए ज़ोर वठण खां पोइ मुसलमाननि जुदा जुदा क़ौमी नज़रिए जे प्रचार करे तअसुब एतिरे क़दुरु पखिड़िजी वियो आहे जो जंहिंजो हद हिसाब न आहे। हिंदुनि ख़िलाफ़ तअसुब, ग़ैर मुस्लिम लीगियुनि ख़िलाफ़ तअसुब, क़ौम परस्त सिंधियुनि ख़िलाफ़ तअसुब, सिंधी ज़ुबान ख़िलाफ़ तअसुब, ज़मींदार ख़िलाफ़ तअसुब, कम्यूनिस्ट ख़िलाफ़ तअसुब जो दौरो आहे। जेसीं ताईं दिलियूं तअसुब खां पाक न थियूं आहिनि, उन वक़्त ताईं नफ़रत ऐं निफ़ाक़ जा मर्ज़ क़ौमी बदन में हलिया ईंदा। तंहिं करे क़ौमी सालमियत पैदा करण लाइ रवादारी सिखणु ज़रूरी ॻाल्हि आहे। नंबर 4, बाहिमी तावन जो जज़्बो। जंहिं क़ौम में तअसुब, निफ़ाक़, ख़ुदि मतलबी ऐं ख़ुदि फ़रेबी दख़ल करे वियल हूंदा या यकजहती ऐं इतिहाद हासिलु करे तरक़ी करे न सघंदी, बाहिमी तावन सिर्फ़ु मज़कूरा बाला ख़ामियुनि जे निकिरण बाद थी सघे थो। उहो क़ौमी तरक़ी ऐं तामीर लाइ लाज़मी अमर आहे। सिंध लाइ बाहिमी तावन हेठियनि मसइलनि वास्ते ज़रूरी आहे। असुलु सिंधियुनि जो सिंध दुश्मन अनासर ख़िलाफ़ तावन, सिंधी ज़ुबान ऐं कल्चर जी हिफ़ाज़त ऐं तरक़ीअ लाइ तावन, सिंध जी सियासी आज़ादी, इक़्तिसादी ख़ुशहाली ऐं कल्चरल तरक़ीअ लाइ तावन, मुसलमाननि जी जुदा क़ौम, मज़हबी निज़ाम हुकूमत, महाजर पंजाबी साम्राजी इस्तेसाल ख़िलाफ़ तावन। नंबर 5, अदम तशद्दुद जो जज़्बो। उन उसूल ते हलण लाइ न सिर्फ़ु
हिक ॿिए ते ॾाढाईअ खां गोशो करिणो आहे, पर पंहिंजे कौल फ़इल सियासी नज़रियनि मज़हबी अक़ीदनि ऐं बाहिमी लाॻापनि जो बुनियादु अहिंसा जे उसूल ते रखिणो आहे। बदकिस्मतीअ सां पाकिस्तान जे क़याम बैदि इन मुल्क अंदरि हर ॻाल्हि में तशदुद खां कमु वरितो वञे थो, जहिड़ोकि सियासी मुखालिफ़नि ख़िलाफ़ु तशदुद जो इस्तेमालु, हिंदुनि ख़िलाफ़ु तशदुद जो इस्तेमालु, हुक्मरान तबिके जी सियासी नज़रियनि मज़हबी अक़ीदनि ख़िलाफ़ु राय रखंदड़ लाइ तशदुद जो इस्तेमालु, सिंधु देश जी सियासी आज़ादी, इक़्तिसादी ख़ुशहाली ऐं कल्चरल तरक़ीअ लाइ गुफ़्तगू कंदड़नि ख़िलाफ़ु तशदुद जो इस्तेमालु, हुक्मरान तबिके जा सियासी नज़रिया फ़िस्ताई आहिनि, मज़हबी अक़ीदा तअसुबी आहिनि, जेको उन्हनि सां शामिल राय नथो थिए या आज़ाद राय जो इज़हार करे थो, उन ते सख़्तीअ करे सज़ा ॾिनी वञे थी। जिते तशदुद आहे उते सही जमहूरियत क़ाइमु थी नथी सघे। हाणे मिजाज़ी मोहबत जी अदना ॻाल्हियुनि जो ज़िक्र कजे थो। नाजाइज़ जिनसी ख़्वाहिश। जिनसी ख़्वाहिश हिकु हैवानी जबलत आहे जा माण्हुनि ऐं जानवरनि में यकसां थिए थी। जानवरनि में उहा कनि ख़ासि मौसमुनि में पैदा थिए थी, लेकिन माण्हुनि में उन जो मुदो या मौसम मुक़ररु न आहे। उहा हर वक़्तु ज़रा तहरीस ते पैदा थियो वञे। उन जा मुहरिक जज़्बा ॿ आहिनि, हिकु नस्ल पैदा करण जी ख़्वाहिश, ॿियो आरज़ी सुरूर या ख़ुशी। जानवर उनखे बिना तमीज़ कमु आणीनि था। माण्हुनि में उन में तमीज़ आणे जमाती दस्तूरनि जे मातहत रखण जी कोशिशि कई आहे। शख़्सी मोहबत या कशिश में जिनसी ख़्वाहिश खे वॾो दख़ल आहे, पोइ उहो मुख़्तलिफ़ माण्हुनि ते छॾियल आहे त उनखे मुआशिरे जे मुक़ररु कयल क़ानून मुताबिक़ हलाइनि या जानवरनि वांगुरु ख़्वाहिश खे पूरो करण लाइ संधे सेड़े जो ख़्यालु न रखनि। आम तरह केतिरनि दरवेशनि उन ई ख़्वाहिश मां नुक़सान पहुचण जे अंदेशे खां उनखे टिबो ममनू करे छॾियो आहे, छाकाणि त उन में खाधे पाणीअ खां वधीक एतिरी कशिश थिए थी जो नशे वांगुरु माण्हू जी तमीज़ जो मादो बेहिस करे अक्सर मुआशिरे जे दस्तूरनि ख़िलाफ़ु क़दम खणाए थी। जिनसी ख़्वाहिश हैवानी जबलतुनि मां हिकु ताक़तवर ख़्वाहिश आहे, जा अकुल मत ऐं शर्म निहोड़े नेण जी क़ुवत ताक़तवर आहे, जा अकुल मत ऐं शर्म निहोड़े नेण जी क़ुवत रखे थी। उन जी ख़्वाहिश ते ज़ाब्तो रखी उन मां पैदा थियल जज़्बे खे बुलंद ऐं पाकीज़ा करे कतब आण माण्हूअ जे फ़िक्र खे क़ुवत वठाए लिकल लियाक़तुनि खे बेदार करे थो। नंबर 7, नाम नामूस जी सद। जानवरनि वांगुरु माण्हुनि में निमाइश जी जबलत रहे थी। जीअं मोर डेल खे राज़ी करण लाइ नचे टपे पुछ पखेड़े हुस्न ऐं फ़न जी निमाइश करे थो, उन वांगुरु माण्हू बि उन जी जबलत खे हेठियनि मक़सदनि लाइ कतब आणीनि था। मर्दनि ऐं ज़ालुनि जी छंड फूक, वेस वॻा, सिंगार, नाज़ नख़रा ऐं हिक ॿिए खे पाण ॾे छिकण या मुल्तफ़ित करण जी सद समायल आहे। वॾनि माण्हुनि, सियासतदाननि, पीरनि, मुलनि जा क़ीमती वॻा, जुबा ऐं दस्तारूं, लज़ीज़ खाधा, मोटर, बंगला, ज़ियाफ़तूं, सवारियूं, वाइज़, फ़साद ऐं बलागत सभु माण्हुनि ते रोब ऐं असर विझण जा ज़रिया थी कतब अचनि था। नाच राग, नशा वग़ैरह जी हिक तरफ़ आरज़ी सुरूर लाइ कतब आंदा वञनि था, त ॿिए तरफ़ उन ज़रिए नाले नामूस वधाइण ऐं माण्हुनि खे पाण ॾे राग़िब करण लाइ कतब आंदा वञनि था। जहिड़ीअ तरह शख़्स संदन नाले नामूस लाइ उन्हनि ज़रियनि खे कतब आणीनि था, अहिड़ीअ तरह क़बीला, तबिका ऐं क़ौमूं बि पंहिंजी बरतरी, रोब ऐं असर विझण लाइ उन्हनि खे कतब आणीनि था। उन्हनि तरीक़नि ज़रिए हासिलु कयल आरज़ी ख़ुशी कम ज़रफ़ माण्हुनि, क़बीलनि ऐं क़ौमुनि जी वक़्ती सुरूर जो बाइस बणिजे थी। माल मिल्कियत जो हुसूल। माल मिल्कियत कठी करण जी ख़्वाहिश हैवानी जबलतुनि मां हिकु आहे। उन जा मुहरिक जज़्बा ॿ थियनि था, ज़ाती आसाइश, गुज़रे मुआश ऐं महल सिर कमु अचण ख़ातिर मिल्कियत जो गॾु करणु, ॿियनि ते बरतरी, बुज़ुर्गी ऐं अयाश ज़िंदगी गुज़ारण लाइ इस्तेसाल करणु। पहिरियों जज़्बो किनात सां अमल करण करे फितरी ऐं हिकु हद ताईं जाइज़ अमल आहे। ॿियो जज़्बो ख़ुदि मतलबीअ जी पैदावार आहे,
जंहिंमां सियासी तसलुत ऐं इक़्तिसादी इस्तिसाल पैदा थी मुआशिरे में फ़साद, बदअमनी, निफ़ाक़, नंढ वॾाई ऐं ग़ुरबत जो बाहिस बणिजे थो। साॻी ख़्वाहिश क़बीलनि, तबक़नि ऐं क़ौमुनि में पैदा थी मुआशिरे में निफ़ाक़, ग़ुरबत ऐं इस्तिसाल जो बाहिस बणिजे थी। मुआशिरे में निफ़ाक़, ग़ुरबत ऐं इस्तिसाल जो बाहिस बणिजे थी। उन करे शाहूकार तबक़ा ग़रीबनि जो इस्तिसाल करे पाण अयाश ज़िंदगी गुज़ारीनि था। ताक़तवर क़ौमूं ॿियनि ते पैसे ऐं उन ज़रिए हासिलु थींदड़ ज़राए वसीले कमज़ोर क़ौमुनि ते सियासी तसलुत क़ाइमु कनि थियूं। अहिड़ीअ तरह हिकिड़ियूं क़ौमूं तरक़ी याफ़्ता थियो वञनि ऐं ॿियूं पसमांदा ऐं मिसकीन रहिजी वञनि।